अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु आहियां सरदार अली लाखो। ऐं सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। ईरान जो सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई अमरीका ऐं इसराइल जे हमले में शहीद। ईरान जे सरकारी मीडिया तस्दीक करे छॾी। मीडिया मुताबिक़ ईरानी सुप्रीम लीडर जी शहादत संदसि ऑफिस में थी। हमले में आयतुल्ला खामनाई जी धीउ, नाठी ऐं ॾोहिटी भी शहीद। सुप्रीम लीडर जी शहादत ते ईरान पारां 7 ॾींहं मोकल ऐं 40 ॾींहं सोग जो ऐलान। ईरान जो अॻूणो सदर अहमदी निजाद ऐं ईरान जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ अब्दुर्रहीम मौसवी बि हमले में शहीद। आयतुल्ला खामनाई जे सलाहकार अली शमखानीअ जी शहादत जी बि तस्दीक। पासदारान ने इनकलाब सुप्रीम लीडर जी शहादत जो पलांद वठण जो ऐलान करे छॾियो। पासदारान ने इनकलाब दावा कई आहे त नार जे मुल्कनि में अमेरिका जे 14 फ़ौजी अॾनि खे निशानो बणायो वियो आहे, जिन में सवें अमरीकी फ़ौजी मारिजी विया आहिनि। पासदारन ने इनकलाब जे तर्जुमान जो वधीक चवणु आहे त ईरानी फ़ौज जो ऑपरेशन पूरी ताक़त सां जारी रहंदो। अमेरिका जे फ़ौजी अॾनि मथां ईरानी फोर्सिस जा हमला वधीक शिदत सां कया वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई जी शहादत वारे वाक़े ते ॾुख जो इज़हार। शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान अवाम ॾुख जे हिन घड़ीअ में ईरानी हुकूमत सां गॾु आहे। पंहिंजे जारी कयल बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त आयतुल्ला खामनाई जी शहादत वारे वाक़े ते ॾुख पहुतो आहे। असूली तौरु कंहिं बि रियासत जी सरबराह खे निशानो बणाइण नथो सघिजे। आलमी कानून जी भञकड़ीअ ते ॻणती आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि मुल्की सिक्योरिटी जी सूरत हाल ते आला सतही इजलास। इलाक़ाई ऐं खिते जी सूरत हाल जो तफ़सीली जाइज़ो। इजलास में फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस जी शिरकत। इजलास में मुल्क जे दाख़िली ऐं ख़ारिजी सूरत हाल ऐं सिक्योरिटी इंतज़ामनि ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। वफ़ाक़ी वज़ीर हसन इक़बाल, घरू वज़ीर मोहसिन नक़वी, आज़म नज़ीर तारड़ ऐं अहमद चीमा अदा तारड़ ऐं ॿियनि जे बि इजलास में शिरकत। अमरीकी सदर पारां ईरान मथां वधीक हमलनि जी धमकी। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त बहितर आहे त ईरान अॼु हमला बंदि करे छॾे। हमला कया त वॾी ताक़त सां निशानो बणाईंदासीं। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त खामनाई जो मौत इंसाफ़ आहे। ईरानी अवाम पंहिंजो मुल्क वापसि वठी हदफ़ हासिल करण ताईं शदीद बमबारी जारी रहंदी। अमरीका ऐं इसराइल पारां ईरान मथां हमले खां पोइ सलामती काउंसिल जो इजलास। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो आहे त ईरान मथां अमरीका ऐं इसराइल जी अगराई मुज़म्मत जोगी आहे। ईरान जो रद्द अमल पूरे खिते ताईं पकड़िजी रहियो आहे। तकरार जे पुरअमन हल खां सवाइ को बि ऑप्शन न आहे। एंटोनियो गुतेरेस वधीक चयो आहे त ईरान मथां हमलनि ऐं ईरान जे जवाबी कार्रवाईअ खां पोइ दुनिया जो अमन ख़तरे में पइजी वियो आहे। ईरान जे मामले ते सफ़ारतकारीअ जो मौक़ो ज़ाया करण ते अफ़सोस आहे। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तानी नुमाइंदे पारां ईरान मथां हमले जी मुज़म्मत। नार जे मुल्कनि मथां हमलनि जी बि पाकिस्तान पारां मुज़म्मत। पाकिस्तानी नुमाइंदे आसिम इफ्तिखार चयो आहे त केतिराई अरब मुल्क ॻाल्हियुनि जी हिमायत करे रहिया हुआ। ॻाल्हियुनि दौरान सफ़ारतकारीअ खे डीरियल कयो वियो। कराची में अमरीकी काउंसिल खाने ॿाहिरां एहतजाज ऐं चकरियूं। 11 ॼणा मारिजी विया, 45 खां वधीक मुज़ाहिरीन ज़ख़्मी। ईरानी सुप्रीम लीडर जी शहादत ते सवे माण्हू रोडनि ते निकिरी आया। मछरल माण्हुनि पारां अमरीकी काउंसिल खाने में दाख़िल थियण जी कोशिश। भंजट्राह पुलिस मथां पथराव। रेस्क्यू ऐं इस्पताल अमले जो चवणु आहे त चकरियुनि दौरान 11 ॼणा मारिजी विया आहिनि। पुलिस मूजिबि मुज़ाहिरीन अमरीकी काउंसिल खाने मथां पथराव कयो। शेलिंग करे एहतजाज कंदड़नि खे छड़ो छड़ कयो वियो। सिंध हुकूमत अमरीकी काउंसिल खाने ते हमले जी गैर जानिबदार जाइज़ो वठण लाइ आला सतही JIT जोड़े छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां छिकताण दौरान इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो ऐं अफ़सोस जो इज़हार कयो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त मुल्क जंगी सूरत हाल में आहे। अमन ख़राब करणु मुनासिब न आहे। वॾे वज़ीर ईरान जे सुप्रीम लीडर जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त सिंध जो अवाम ॾुख जे हिन घड़ीअ में ईरानी अवाम सां बराबरि जो शरीक आहे। ईरानी सुप्रीम लीडर जी शहादत ते सॼी सिंध में सोग। एहतजाजी रैलियूं ऐं धरना काज़ी अमन सखरन दो
जाम साहब मकसूदोरिन चौदगी ॾकण ऐं चेलहार में शटरबंद हड़ताल। हैदराबाद में औरतूं बि रोडनि ते निकिरी आयूं। एहतजाजी रैली कढी अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ नारा। लाड़काणो नवाबशाह जैकमाबाद खैरपुर जाम शोरो में सभे माण्हुनि जा धरणा। उमरकोट शिकारपुर टंडो मोहम्मद खान शहदादपुर टंडोजाम उबावड़ो ऐं न्यू सईदाबाद में एहतजाजी रैलियूं। नगर पार्कर झुडो कुनरी पांधी ऐं दौलतपुर में माण्हू रोडनि ते निकिरी आया। हिंगोर जा राणीपुर प्रियालो चूंडगो पीरोसण ऐं खोड़ा में मुज़ाहिरा। रतोदेरो वारहा कुबूस सईद खान वाही पांधी सारियापट ऐं ठकराठो में भी एहतजाज। पटीडन खानपुर महर दड़ो राधण मांझंद पिंगरियो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी रैलियूं कढी मुज़ाहिरा कया विया। सिंध हुकूमत सूबे जे समूरनि इस्पतालनि में इमरजेंसी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ अलर्ट जारी करे छॾियो। डॉक्टरनि ऐं अमले जूं मोकलूं रद्द। डॉक्टर ऐं अमले जी मौजूदगी यकीनी बणाइण जी हिदायत। हर ज़िले में इस्पतालनि अंदरि फोकल पर्सन मुक़रर। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मुताबिक़ फोकल पर्सन पंहिंजा नंबर 24 कलाक खुलियल रखण ऐं अलर्ट रहण जी हिदायत। गफ़लत कंदड़ फोकल पर्सन ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आंदी वेंदी।